अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हक़ सच न्यूज़ बुलेटिन में अवांखे भली का नाज़रीन अवांखे नौशहर फिरोज़ मां हिन ख़बर से आगाह कंदा हलूं। मेहरापुर पुलिस नाकाबंदी कंदे मनशियात स्मगलिंग कंदे 2 हारिन के गिरफ्तार करे कामयाब कार्रवाई कई है। तफसील मौजूद कार में लिकायल 146 किलोग्राम भंग बरामद, मनशियात विकिरो ऐं स्मगलिंग जे जवाबदार आमिर मीरानी के गिरफ्तार किया है। मेहरापुर पुलिस जो दौरान गश्त खुफिया जासूसी इतला ते लग गुड्डू शाख पुल ते वडो जबरदस्त ऐं कामयाब कार्रवाई करे मनशियात विकिरो जवाबदार भंग समेत गिरफ्तार करे वरतो है। नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं जॾहिं त जवाबदार आमिर मीरानी जे कब्ज़े मां 146 किलोग्राम भंग ऐं 1 कोरोला कार बरामद कई है। हक़ सच न्यूज़ जे क्राइम रिपोर्टर एडवोकेट सैयद ज़ाहिद अली शाह असांखे ॿुधायो त पुलिस जवाबदार आमिर मीरानी ऐं हथ कयल प्रॉपर्टी पंहिंजी तहवील में करे मेहरापुर थाने ते मनशियात एक्ट तहत FIR दाख़िल करे छॾी आहे। क्राइम रिपोर्टर सैयद ज़ाहिद अली शाह, हक़ सच न्यूज़, नौशहर फिरोज़।